बोले बोले लालन मीठो जो दिन बारो टैरन दे तो बचे ओ लालन मीठो जो दिन बारो टैरन दे तो बचे ओ बल्ले बल्ले ओ लालन बल्ले 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 ओ लालन बल्ले बल्ले ओ बल्ले बल्ले ओ लालन बल्ले 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 ओ लालन बल्ले बल्ले लालन में जो दिन बारो टैरन दे तो बचे ओ लालन में जो दिन बारो टैरन दे तो बचे ओ बल्ले बल्ले ओ लालन बल्ले 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 ओ लालन बल्ले बल्ले ओ बल्ले बल्ले ओ लालन बल्ले 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 ओ लालन बल्ले 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 थी वही तो सिंधी जो प्रोग्राम जी तव्हांखे ॿुधाए छॾां अॼु जो डे तव्हां वास्ते लकी आहे लकी कूपन्स मिली रहिया आहिनि लकी ड्रॉ लास्ट में थींदो जेको बि खटंदो इनाम मिलंदा खूब जोर जोर सां इनाम मिलंदा मां टाइम टाइम ते उन्हनि जो रूबरू कराईंदुमि तव्हांखे हाणे मां कॉल थो कयां मसन जेके लाजपतगढ़ जा आहिनि सिंधी सभा जा जनरल सेक्रेटरी उन्हनि खे कॉल कंदुमि स्टेज ते मिस्टर महेश मसन खे प्लीज जीवन सभा पूरे दिल्लीअ जी न बल्कि देश जी बि पूरी सभा नवजीवन नाले सां नवजीवन जेका तव्हांजे हृदय थी करे हर क्षेत्र में न सिर्फ कल्चर में बल्कि पैट्रिमोनियल सर्विस में मंदिर हलाइण में पुअर शख्सनि खे मदद करण लाइ सिंधी नवजीवन सभा वधंदी रहे हिन खे दुआ मिलंदी रहे संतनि जी दुआ सिंधी नवजीवन सभा खे प्राप्त थींदी रहे असांखे ख़ुशी आहे असांजी सभा जा मेंबर असांजे हिन प्रोग्राम में आयल आहिनि पंचायत जो नालो जेतिरो सुठो ओतिरो कमु सुठो हिननि जो स्वागत भरपूर आनंद सां पूरी ईंदा आहिनि हर मुंहिंजे मेले ते जंहिंमहिल मेला जेतिरा बि चार लॻा आहिनि चारई मेलनि ते हिन ज़रूरु दर्शन ॾींदा आहिनि ॿियनि बि ॾिना हूंदा ॾिना आहिनि पर मां हिननि जो कार्यक्रम माइट आहे हिन करे जवाब वाह वाह भाउ खे भाउ मिलायो ख़ुशियूं अचूं पाण में जतायो